पढ़ी वज़ीर जो दौरो पाकिस्तान ऐं जापान जी लाॻापिन लाइ इंतहाई अहम करार। बिलावल भुट्टो ज़रदारी ॿिन्हीअ जे सरकारी दौरे ते टोक्यो पहुची वियो। पढ़ी वज़ीर जापानी हममनसब ऐं वज़ीर आज़म सां अहम मुलाक़ातूं कंदो। जापान जी नेशनल सिक्योरिटी एडवाइज़र सां पिणु मिलंदो। गॾियाणियुनि में सियासी माशी लाॻापिन ख़ते सूदो अहम इलाक़ाई मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वेंदी। बिलावल भुट्टो ज़रदारी एशियन डेवलपमेंट बैंक इंस्टीट्यूट खे पिणु ख़िताब कंदो। पढ़ी वज़ीर दौरे दौरान जापान जे अहम कारोबारी इदारनि जे सरबराहनि सां बि मुलाक़ातूं कंदो। इलेक्शन कमीशन पारां 2023 जे आम चूंडनि में चूंडू निशान जे अलॉटमेंट लाइ दरख़्वास्तूं तलब। सियासी पार्टियूं अलॉट थियल चूंडू निशान लाइ दरख़्वास्तूं जमा करायूं वञनि। दरख़्वास्तूं पार्टी सरबराह जी सहीअ सां 19 जुलाई ताईं जमा कराए सघजनि थियूं। दरख़्वास्तूं मिलण पास समूरियूं सियासी पार्टी जी एहलियत जी जांच कई वेंदी। सलामती काउंसिल जी सभ खां वॾी नाकामी ठहरान ते अमल न थियण आहे। गॾियल क़ौमनि में पाकिस्तान जे सफ़ीर मुनीर अकरम जो चवणु आहे त जनरल असेंबली में पेश कयल सलामती काउंसिल जी सालियानी रिपोर्ट 2022 सलामती काउंसिल जे फ़ैसिलनि ऐं अहम नुक़्तनि ते वीचार बाबति को मवाद न आहे। बदकिस्मतीअ सां सालियानी रिपोर्ट पेश करणु रुॻो हिकु रस्म बणिजी वई आहे। वालियल कश्मीर में गॾियल क़ौमनि जी निगरानी हेठि रेफरेंडम जो मुतालबो कंदड़ सलामती काउंसिल जो ठहराइण जे बावजूदि भारत पंहिंजो तसलुत ॼमाए वेठल आहे। अगुड़ तरासी पुलिस ज़रदारी जी नोटिस पात लाड़कानी डिवीज़न समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में गुज़िरियल 5 ॾींहनि खां बंदि थियल बिजली बहाल। लाड़काणे रतोदेरो ट्रखण मधे जी नवदेरो ऐं भगलदेरो समेत केतिरनि शहरनि जी बिजली बहाल कई वई। ईद जे ॾियारनि में बि बिजली बंदि हुजण सबबि शहरी तोड़े ॻोठाणा बिजली जी लोड शेडिंग ऐं कड़ची गर्मीअ जे ॿिटे आसाब खे मुंहुं ॾियण ते मजबूर रहिया। लाड़काणे शिदातकोट वडदई जी मेहर राधण घरेलू मिठाई थरड़ी मोहब्बत ॿिनि शहरनि में रवासी सरापा एहतजाज पण जी रस्ते ते निकिरी आया। आईजी सिंध गुलाम नबी मेमन जो चवणु आहे त कश्मीर कंदकोट ज़िले में पुलिस ऑपरेशन कंदी। वॾेरा पुलिस जे मामलनि में मुदाख़लत कनि था त हुन जे बारे में खेसि का बि ॼाण नाहे मिली। एसएसपी इरफान समो खे मुकमल फ्री हैंड ॾेई छॾियो आहे। एतिरा फ्री हैंड त हू पाण बि न हुआ। कंदकोट में अमन जी सूरत-हाल बाबति इस्लाह सितारत करण खां पोइ ॻाल्हाईंदे आईजी सिंध चयो त कोटकी पुलिस शहादतूं ॾेई ज़िले जे अमन खे बहितर बणायो आहे। केतिराई ॾोहारी मुक़ाबलनि में मारिया विया। कश्मीर कंदकोट ज़िलो हर तरह सां कुर्बानी ॾेई रहियो आहे। आईजी सिंध गुलाम नबी मेमन जी सूबाई वज़ीर शबीर बिजाराणी सां मुलाक़ात। इलाइक़े में अमन जे हवाले सां ख़्यालनि जी ॾे वठि। वफ़ाक़ी वज़ीर खुर्शीद अहमद शाह जो चवणु आहे त सियासतदाननि खे हिक ॿिए ते भरोसो करणो पवंदो। भरोसो हूंदो त ख़राब मईशत खे बि बहितर बणाए सघिजे थो। हर पार्टी जी कोशिश हूंदी आहे त पंहिंजी पार्टी जे सरबराह खे लीडर ऑफ हाउस बणाए। पीपल्स पार्टी जी कोशिश आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ीर आज़म बणिजे। पीपल्स पार्टी 2018 में पंहिंजो मंशूर ॾिनो ऐं उन ते अमल करे ॾेखारियो। शहीद बेनज़ीर भुट्टो जी न्याणी बख्तावर भुट्टो ज़रदारी जा पंहिंजे वर चौधरी महमूद सां गॾु हाला ऐं टंडोल यार जा दौरा। एमपीए मखदूम रफ़ीक़ुज़मान, मखदूम फ़ख़्र ज़मान ऐं मखदूम अहमद ज़मान सां मुलाक़ातूं। बख्तावर भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त ईंदड़ आम चूंडनि में पीपल्स पार्टी भेरो ॿीहर कटींदी ऐं मुल्क जो नओं वज़ीर आज़म बिलावल भुट्टो ज़रदारी हूंदो।
टंडोला यार बरसा गोट मरका के पोटो च रवासन जो नेगरी जी मुबैन अगवाई पुलिस जातन खिलाफ बारे बचन एहतजाज संदन चवणाए ते जवाबदार संदन 13 वरी जी नेगरी सुबेदा कहरी की अगवा करे विया आहिन पुलिस बासन जी चवण ते जवाबदार धुर बदराए फरियादी धुर मता कूड़ा केस दाख़िल करे ही रही आहे नोटिस वठी इंसाफ फराहम कयो वञे।